अज जो वचन जीय जंत्र सब ताके हाथ, जीय जंत्र सब ताके हाथ, दीन दयाल अनाथ को नाथ, दीन दयाल अनाथ को नाथ। सदगुरु चवंता जीय जंत सभुने जे हथ में, हो दीनन जो दयाल अनाथन जो नाथ आ। जीय यानी जंहिंमें जीव आहे, हर प्राणीअ में प्राण वसंदा आहिनि, इन करे उनखे प्राणी चयो वेंदो आहे। प्राणी केवल मनुष्य न आहे, जंहिंमें प्राण हलनि उनखे प्राणी चइबो आहे। जंहिंमें जीव आहे उहे जीव आहिनि। चाहे अॻिते चवनि था जंत्र, चाहे नंढा नंढा केॾा बि जीव तव्हां ॾिठा हूंदा, कई ख़ाली अखियुनि सां नज़र न ईंदा आहिनि, दुर्बिनीअ सां नज़र ईंदा आहिनि, उहे बि जेके आहिनि उन्हनि में बि जंहिंमें प्राण था हलनि, जीअ आहिनि, उन्हनि सभिनि जो मालिक हिकिड़ो ई भॻवानु आहे। ऐं वॾी ॻाल्हि आहे, सभु उन जे हथ में आहिनि ऐं उहो दीननि ते दया करण वारो आहे, अनाथनि जो नाथ आहे। एॾो वॾो परम शक्ति भॻवानु सोचियो अगरि दयाल, दयावान, कृपालु न हुजे हा त छा थिए हा। हर प्राणी जी न सघे हा, दुखी थी वञनि हा। लेकिन ॾाढी वॾी ॻाल्हि आहे कि उहो ॾाढो वॾो दयालु आहे, अनंत दयालु आहे, कृपालु आहे। जंहिं ते कोई दया न करे अहिड़े दीननि ते बि उहो दया कंदो आहे। जंहिंजा सुठा कर्म कोन्हनि, शुभ कर्म कोन्हनि, वीचारा दीन आहिनि, हीन आहिनि, ग़रीब आहिनि, कुझु कोन्हे, न धन त कोन्हे, लेकिन शुभ कर्मनि रूपी धन बि कोन्हे, उन्हनि ते बि दया अची वेंदी आहे भॻवान खे। इहो ई कारण आहे कि 84 लख जूणियूं जेके आहिनि, अक्सर असांखे पूरी घुमणियूं न पवंदियूं आहिनि, विच में ई भॻवान खे दया अची वेंदी आहे ऐं असांखे इंसान बणाए छॾींदा आहिनि। न त हिसाब किताब में त ईअं आहे कि हर माण्हूअ खे 84 लख बार अलॻि अलॻि जीव जंतुनि जे, पशु पक्षियुनि प्राणियुनि जे शरीर में घुमी करे पोइ माण्हू ठहिणो आहे। अहिड़ा कर्म जंहिंजा हूंदा आहिनि। पर कबहूं कर करुणा तन देही, देत ईस बिन हेत सनेही। रामायण में चवनि था भॻवानु हिसाब किताब ॾिसी न सघंदा आहिनि, दया अची वेंदी आहे। अरे हिनखे केॾा जन्म थी विया आहिनि वीचारे खे। हिकु ॾींहुं हे माण्हू हूंदो हो, ओहो हे भुलिजी वियो वीचारो, शुभ कर्म करणु, सुठा कर्म न करे सघियो, सत्संग भॼन न करे सघियो, ही काॾे भटकंदो। हिकु बार हिनखे वरी था माण्हू बणाए छॾियूं, हिनखे वरी इंसान बणाए छॾियो। देत ईस बिन हेत, बिना कारण जे, बिना योग्यता जे, छो ॾींदा आहिनि? सनेही, सनेह असां सां प्यार कंदा आहिनि, इन करे। चओ हरे राम। तॾहिं भॻवानु चवनि था सभु मम प्रिय सभु मम उपजाए। इहे सभु मूंखे प्यारा आहिनि, मां ई त सभिनि खे पैदा कयो आहे। भॻवानु चवनि था ईश्वर अंश जीव अविनाशी, असां सभु कंहिंजा अंश आहियूं, भॻवान जा, ईश्वर जा। उहो अविनाशी असांजो स्वरूप आहे, आत्मिक स्वरूप, चेतन, बिल्कुलु परम पवित्र शुद्ध अमल, जंहिंमें कोई मैल न लॻी सघे। सहज सुख राशि, सहज ई सुख जी राशि आहियूं। पर उहो ज्ञान कोन्हे असांखे, हा न, उहो ब्रह्म ज्ञान कोन्हे, तॾहिं ॿाहिरि सुख ॻोल्हियूं था। ब्रह्म ज्ञान जेके अची वेंदो आहे त उहो पंहिंजो पाण में, पंहिंजे ई मौज में, पंहिंजे ई आत्मिक आनंद में रहंदा आहिनि। उन्हनि खे ॿाहिरी सुख जी ज़रूरत न पवंदी आहे। भई सुठो भोजन मिले त खाऊं, काॾे घुमूं, न न, उहे पंहिंजे ई आत्मिक आनंद में रहंदा आहिनि। त भॻवानु एॾा दयालु आहिनि, एॾा कृपालु आहिनि, गीता में चवनि था एतिरो ई कंहिंखे भरोसो अची वञे, विश्वास अची वञे, त बसि उहो मुक्ति पाए वठंदो आहे। हाणे इहा केॾी ॿुधायो वॾी ॻाल्हि आहे
कि एॾो नंढो कमु करण सां ई भॻवान मिली वञनि, मोक्ष मिली वञे, कि भॻवान दयालु ही आहिनि, दया ही कंदा आहिनि ऐं हर शइ में उन्हनि जी दया आहे। सुख में दुख में, जीवण में मरण में, हानिअ में लाभ में, मान में अपमान में। हाणे इहो जेको पको मञींदो त उनखे हानिअ जो दुख न थींदो, मरण जो दुख न थींदो, अपमान जो दुख न थींदो, तिरस्कार जो दुख न थींदो। पहिरियों त हिते ई सुखी थी वेंदो, पहिरियों त हिते ई आनंद में अची वेंदो। ॿुधायो, हिते ई हुनजे लाइ स्वर्ग थी वेंदो। कोई असां सोचींदा आहियूं असां भॻवान खे दयालु सम्झंदा आहियूं, कोन सम्झंदा आहियूं। सुख में दयालु सम्झंदा आहियूं, दुख में थोरी सम्झंदा आहियूं। ॿुधायो, भॻवान न करे कोई मरी वञे त भॻवान खे दयालु सम्झंदासीं? सम्झंदासीं भॻवान जी इहा बि कृपा आहे। नारद महाराज जे माता खे नांग ॾंगियो जॾहिं पिछले जन्म में, त चए थो इहा बि भॻवान जी कृपा आहे। इहो त होनी हुई, लिखियल त हूंदो ई आहे। हाणे चवंदा आहिनि नांग ॾंगे त अवगत थींदी आहे। ॿुधायो, लेकिन नारद जी चवनि था हिन में बि प्रभुअ जी दया आहे। इहो चइबो आहे भॻवान खे दयालु सम्झणु। चओ हरे राम। 16 साल जो पुटु गुज़ारियो नरसी राम मेहता जो, चए थो भलो भयो छूटो जंजाल, प्रेम नू भजबो श्री गोपाल। सुठो थियो जंजाल छॾिजी वियो, हे बि जंजाल हो। बाबा तव्हां पंहिंजे पुट लाइ ईअं था चओ, ईअं छो था चओ? त चवनि था पंहिंजो शब्द त तव्हां जोड़ियो आहे, मां त उनखे पंहिंजो सम्झो ई कोन, भॻवान खे प्रभुअ जो सम्झो। त भॻवान पंहिंजी शइ वापसि वरिती त मां रोवां छा? उन जी शइ हुई, मां सेवा कंदुमि, संभालींदुमि, उन जिम्मेदारीअ खां मुक्ति ॾिनी न भॻवान। हाणे उहा कर्म वारी सेवा छॾे बि मां भक्ति कंदुमि, भॻवान जा गुण ॻाईंदुमि। एॾो कोई निर्लेप हुजे, एॾो कोई निरासक्त हुजे? ॿुधायो, उहो ई त सम्झी सघंदो भॻवान दयालु। चओ हरे राम। चवण में अक्सर ॾाढो सरल थींदो आहे, हा भॻवान ते भरोसो आहे, असां भॻवान सां प्रेम कंदा आहियूं, भॻवान त परम दयालु आहिनि, असां भॻवान खे कृपालु सम्झंदा आहियूं। चवण ॿुधण जी ॻाल्हि अलॻि आहे, सम्झण जी ॻाल्हि अलॻि थींदी आहे। चओ हरे राम। हरे कृष्ण हे हरे, श्री कृष्ण गोविंद हरे, हे नाथ नारायण वासुदेव, गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। त असां भरोसो रखूं, प्रभु दीननि जा दयालु आहियो तव्हां, अनाथनि जा नाथ आहियो, दीन दयाल अनाथ को नाथ। कृपा कयो दातार, असां तव्हांजे शरण आहियूं।